मुजाहिद थी ॾेखारियो। नारे तकबीर। तव्हांखे ख़बर आहे कंहिं शाइर चयो ईमान आयो जोश में, ईमान आयो जोश में, अल्लाहु अकबर थियो तॾहिं। ईमान आयो जोश में, अल्लाहु अकबर थियो तॾहिं। उनजो असर दुनिया ॾिठो जे नारो हयो अल्लाहु अकबर। नारे तकबीर, नारे तकबीर। बिला ताखीर दावत खिताब ॾींदुसि मौलाना अब्दुल कदीर हकानी साहिब के ताचन तव्हांजे साम्हूं मुखातब थियनि। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إلا من تاب وآمن وعمل عملا صالحا فأولئك يبدل الله سيئاتهم حسنات وكان الله غفورا رحيما. صدق الله مولانا العظيم. وقال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم لا تزال طائفة من أمتي منصورين لا يضرهم من خذلهم حتى تقوم الساعة. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم. ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. जलसो थी वियो। काफ़ी उलमाए किराम खिताब करे विया। साईं मौलाना मोहम्मद ईसा समूह साहब, ज़ैनुल आबिदीन जलाली साहिब,
ॿिया बि काफ़ी उलमाए किराम मूंखां पहिरीं ख़िताब करे विया। सो मुंहिंजो ख़ुतबो बि हिसे में अची वियो। हाणे पोइ ते रहियल साईं ख़ान मोहम्मद पठान साईं जिते बि हुजे गुज़ारिश अथसि जल्दी अची दुआ करे। जेसि ताईं अचे तेसि ताईं बयान कयां थो। काबिल इज़्ज़त एहतराम बुजुर्गो, इन बुकेरा शरीफ जे अजीम दीनी दर्सगाह रूहानी नूरानी महफिल ऐं मदरसो जे जी हिन सालियानी कॉन्फ्रेंस में तवाई असां गॾु थिया आहियूं। अल्लाह जे दर दुआए छल अल्लाह साईं असांजी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। ॻाल्हि हिकिड़ी ॿ कंदुसि पोइ दुआ करो। जेसि ताईं असां अमली कदम न खणंदासूं तेसि ताईं ॿुधण में को फ़ाइदो कोन्हे। सवाब ज़रूर आहे, अगे माण्हुनि में तकवा ऐं परहेज़गारी हुई जो नंढड़ा नंढड़ा ॿार भी अल्लाह जा वली हूंदा हुआ। टेम थी वियो आहे अध राति इन करे मुझे ख्याल में तो तव्हां मां सुभान अल्लाह जेका भी हुई सा तो तव्हां विरहाए ॾेई छॾी अगलन के। मुझे हिस्से में सुभान अल्लाह बची थो हलाए न जागो पिया माशाअल्लाह। नंढड़न नंढड़न ॿारन में विलायत जो दर्जो हो। एकड़ो बुजुर्ग पियो लिखे त बहलूल दाना रस्ते मां लंघे रहियो हो। नंढड़ा ॿार पंहिंजी रांद में मशगूल हुआ। के रांद खेडन पिया के रांद ॾिसन पिया। ॾिसण वारन में हिकिड़ो नंढड़ो ॿार हो जेको पासे ते कुंड में वेही कंध हेठ करे अल्लाह जो जिक्र करे रहियो। जी मूं ॾिठो त पहिरीं ज़िक्र सम्झ में कोन आयो, पोइ मां ॾिठो त हुनजो मुंहुं लथल आहे, परेशान आहे। जी वेझो वियो सांस चई मूं चयोमांसि छा ॻाल्हि आहे? ॿिया रांदि पिया खेॾनि, ख़ुशियूं पिया मल्हाइनि, ताड़ियूं पिया वॼाइनि, सीटियूं पिया वॼाइनि, तूं हिते माठ करे परेशान नज़र पियो अची छो? चई नंढड़े ॿार मूंखे अहिड़ो जवाबु ॾिनो जो मुंहिंजे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वई। एड़ो जवाब ॾिनई। चई चाचा जवाब ॾियां मुंहिंजो आहे जवाब ने। चई उन चयो चाचा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अफहसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसन व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। राजा जो सुभान अल्लाह। अन्या बुलंद आवाज साहब। अफहसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसन व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। जवाब जो न चयो त छा बा ऐं चाचा तो कुरान करीम जी आयत न पढ़ी आ छा तव्हां गुमान कयो था अल्लाह से तव्हां खे बेकार पैदा कयो आ छा अजायो पैदा कयो आ छा? बाबा आओ चाचा अल्लाह रब्बुल आलमीन असां खे रांद नूंद लाइ पैदा कोन कयो आ। जी पोइ पुछो मां भला छाजे लाइ पैदा कयो अथई? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून।
वाह इको साउंड शाका इको साउंड तवज्जो अफासिबतुम अन्नमा खलकनाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजाऊन। अल्लाह रब्बुल आलमीन असा के अजायो बेकार पैदा कोने कयो बाकी छाजे ना चींदा अल्लाह सही जिन्ने इंसान के पैदा कयो पंजी इबादत ऐं बंदगी जे खातिर। मुख्य हैरानी थी वही थी नंढड़ो बार गालाए वडन आहे नंढो गालियों वडियो पियो करे चयो मास त पुट तू त अञा नंढड़ो आ अञा त तू नंढड़ो आई रात रूत करे वठ जने वडो थी तने फिक्र कजा चे वरी एड़ो जवाब ॾिनई जो वरी मुजा पैर ज़मीन मां ही कढी छड़ी छा चई मुझो तू नंढड़ो आई वडो थी पो सोचजा चई चाचा घर में ॾिसंदो आया त अम्मा जने काठियूं बाहि ॿारी दिया त नंढड़ियूं नंढड़ियूं काठियूं पेरी विझंदी थस पो जने बाहि दुखी वेंदी आ त पो वडियूं काठियूं विझंदी थस मता अल्लाह सही जहन्नम के ॿारन जे लाइ पेरी असा नंढड़न ॿारन के विझे पोइ वडन जहन्नम के विझे त पो असा छा करे सघंदास। बैलूल दाना चयो जे बाहर निकरी मु पुछा कई त ही केरा जे बुधाइण वारन बुधायो त इमाम हुसैन जो पुट इमाम ज़ैनुल आबिदीन आजा चो सुभान अल्लाह अना बुलंद आवाज सा नस्ल खानदान नबी महबूब मोहम्मद अरबी जो फसाद में जंजी बलागत में जंजे किरदार में जंजी रफ्तार में जंजे अंदाज में जंजे अकेल में हर गाल में हर बात में नबी पाक जी सुन्नत हुई जंजे गालान में नबी पाक जी सुन्नत जंजे दिसन में नबी पाक जी सुन्नत जंजे ज़हन में नबी पाक जी सुन्नत हुजे ओ जंजे खानदान में नबी पाक जी सुन्नत जो नूर में चमको उनन जे अंदर मां कुरान पे नजर आयो उनन जे ज़ाहिर मां भी कुरान पे नजर आयो। फूकुण दई मिया याल बैत के मंजन कोन था ये पंजो पान के आल बैत जो हुबदार जानाने जे लाए बेत इल्जाम तो आने ओ भंगोली भंगी ओ भंग पियण वारा अहल बैत के जेकने मन्यो आ त रुगो मन्यो न मन्यो भी आ समझो भी आ अमल भी कयो आ राजी भी कयो आ त हिन उलमा देवबंद जी जमायत थी जेको भंग पियो अहल बैत जो हुबदार आ जेको मुतो करे तकियो करे अहल बैत जो हुबदार आ खबरदार अहल बैत जो हुबदार उहो आ जे कुरान पाक के पांजे सीने सां लगायो आ वो पाक हस्तियों हुयो उनन जो सबक भी पाक हो जी कुरान पाक आ अल्लाह जा सोना नबी अल्लाह जा महबूब नबी अदना जो सुमिया पिया हुआ हजरत जिब्रील अलैहिस्सलाम आयो कुरान पाक खणी आयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला निस्फहु अव यंकुस मिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला इन्ना सनुल्की अलैका कौलन सकीला इन्ना नाशिअतल लैलि हिय अशद्दु वतअन व अक़वम क़ीला इन्ना लका फिल नहारि सबअन तवीला वज़्कुर इस्म रब्बिका वतबत्तल इलैहि तबतीला रब्बुल मशरिक़ वल मग़रिब रब्बुल मशरिक़ वल मग़रिब ला इलाहा इल्ला हुवा फत्तखिज़हु वकीला। मुझे इरादो तो तकरीर करने को नहीं पर तारी सुभान अल्लाह मुझे तकरीर भाई कराए ऐ मुझा सोना नबी
ऐ नबी असा जा सोना नबी अल्लाह रब्बुल आलमीन जा महबूब नबी रसूलन जा सरदार नबी मुजम्मिल मुदस्सिर जी कंबल चादर वारा नबी ताहा जी लज वारा नबी यासीन जे नंदन वारा नबी वज़ुहा जे चारे वारा नबी अलम नशरा लक सदरक जी छाती वारा नबी यदुल्लाह जे हथन वारा नबी रहमतल लिल आलमीन जी रहमत वारा नबी सुभानल्लज़ी अस्रा जे मेराज वारा नबी फकान काब कौसैन औ अदना जे वास्ते वारा नबी अर्शे मजीद ते कदम रखण वारा नबी या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला निस्फहु अव इंकुस मिनहु कलीला अव ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला इन्ना सनुल्की अलैका क़ौलन सकीला। हिन अल्लाह से पंहिंजी उम्मत अल्लाह से नबी महबूब जी उम्मत के खिताब करे फरमायो वअमुर अहलका बिस्सलाति वस्तबिर अलैहा वअमुर अहलका बिस्सलाति वस्तबिर अलैहा ला नस्अलुका रिज़्क़ा नहनु नरज़ुकुका वल आक़िबतु लित्तक़वा नहनु नरज़ुकुका वल आक़िबतु लित्तक़वा वमा बिजद वमा क़दरुल्लाह हक़्क़ क़दरी वल अर्ज़ु जमीअन क़ब्ज़तुहु यौमल क़ियामति वस्समावातु मत्वियातु बियमीनिही सुब्हानहु व तआला अम्मा युश्रिकून। वअमुर अहलका बिस्सलाति वस्तबिर अलैहा ला नस्अलुका रिज़्क़ा नहनु नरज़ुकुका वल आक़िबतु लित्तक़वा। पाण भी नमाज जा पाबंद थियो पंहिंजे आल वारनि खे भी नमाज जी पाबंदी करायो तव्हांजे रिज़्क़ खे घटि कोन कयो वेंदो असां तव्हांजे रिज़्क़ में वुसअत पैदा कंदासूं वल आक़िबतु लित्तक़वा ऐं पछाड़ी भली उन्हनि जी जंहिंजे अंदर में हूंदी तक़वा। हाणे वञी किताब खोलियो जेके तक़वा जे मौज़ू ते हुजनि पोइ उनमें तक़वा खोले समझो त तक़वा छाखे चइबो आहे। याद रखो इबादत पोआ पहिरीं गुनाह खां बचणा इबादत पोआ नमाज रोज़ो हज ज़कात तस्बीह सदको खैर खैरात ये शयूं बाद जो शफाफ शे जे लाइ शफाफ ज़र्फ खपे पानी ज़मज़म जो आ पर उनके रखणो किथे आ साफ गिलास खपे गंदगी वारो गिलास होजे अंदर में कीड़ा कियां पिया हुजन उनमें को भी सियाणो माण्हू गंदगी सां भरियल गिलास में साफ ऐं शफाफ खीर विझंदो जेकर खीर रखणो आ त पहिरीं थांव खे पाक कबो जेकर इबादत करणी आ त पहिरीं जिस्म खे गुनाहन खां पाक रखी पोइ इबादत कयो त हथ मथे खणण जी देर आ कबूल थियण में काई देर काने का। अल्लाह जा सोना नबी या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला ऐ मुज़म्मिल जे कंबल वारा नबी अधरा चौथी करे पंहिंजे रब्बुल आलमीन जी दरबार में तहज्जुद जी नमाज जे लाइ क़ियाम कंदा कयो निस्फहु अव इंकुस मिनहु कलीला अधरा चौथी करे रब्बुल आलमीन जी बारगाह में तहज्जुद जी नमाज पढ़ण जे लाइ ईंदा कयो क़ियाम कयो तहलील कयो तस्बीह कयो सजदा कयो रुकू कयो
अल्लाह के राजी कयो अल्लाह जा सोना नबी अदना जो तहज्जुद जी नमाज पढ़ण जे लाए सर सजदे में रखी अल्लाह जी बारगाह में ही आयत बार बार वरजाईंदा हुआ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तुअज़्ज़िबुहुम फइन्नहुम इबादुक वइन तग़फिर लहुम फइन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम तुअज़्ज़िबुहुम फइन्नहुम इबादुक वइन तग़फिर लहुम फइन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम आए अल्लाह जिकरे तो इन्हनि खे अज़ाब कयो अथई तूं जांबाना थई जिकरे तूं इन्हनि खे माफ़ करे छॾी अथई तूं ग़ालिब हिकमत वारो आहे तोखां केरु पुछण वारो ई कोन्हे को हजरत मूसा अलैहिस्सलाम हिकिड़े ॾींहुं अल्लाह सां कचहरी पे कई तूर सीना जबल ते हिकिड़ो अजीब सवाल करे विधई चई या अल्लाह अहिड़ो को माण्हू हुजे जंहिंसां तूं सख़्त कावड़ियल हुजे ऐं वॾो बदकार हुजे तुंहिंजी वॾी कावड़ हुजे अगर अहिड़ो को माण्हू हुजे त अॼु मूंखे ॾेखार अल्लाह फरमाए मूसा फलाणी बस्ती में हिकिड़ो शख्स आहे फलाणी बस्ती में फलाणे महल्ले में फलाणी जाइ ते हिकिड़ो घर आहे उन घर में हिकु नौजवान रहे थो तूं दर खड़काईंदे ॿाहिरि निकिरंदो ॾिसी अचां इहो बदकार आहे इन ते मूं रब जी वॾी कावड़ आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिसी आयो ॾाढी कूड़ी पई हुअसि मुछूं वॾियूं हुअसि ऐं ॾिसण में ई जानवर पे लॻो ॾिसण चेहरे में नहूस थो हुअसि हज़रत मूसा अलैहिस्सलाम वापसि आयो कुछ साल गुजरिया त हजरत मूसा अलैहिस्सलाम वरी दुआ घुरी या अल्लाह कचहरी में या अल्लाह अज वरी मूंखे अहिड़ो को माण्हू ॾेखार जेको नबीयन खां अलावा जेको तुंहिंजो महबूब खां महबूब बंदो हुजे अॼु उहो बि मूंखे ॾेखार त आऊं अखियुनि सां ॾिसां हज़रत मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह फरमायो फलाणे दरिया जे किनारे ते हिकिड़ो शख्स वेठो अथई तस्बीह पढ़े पे वञी ॾिस उहो नबीयन खां पोइ पहिरें नंबर ते मूंखे वॾो महबूब आहे इन खां मथे ॿियो महबूब मुंहिंजो आहे कोन वञी ॾिसी आ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जीअं उन जाइ ते पहुतो ॾिठे त उहो साॻियो नौजवान जेको अॻे ॾिसी आयो हैरान थी वियो साॻियो माण्हू जेको वॾो बदकार हो ऐबदार हो ख़ुदा जी कावड़ उहो साॻियो माण्हू अल्लाह जी तस्बीह पे बयान करे अल्लाह जो महबूब थी वियो आहे हिन हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनखे भाकुर पातो छो जो नबी हो पर नबी खे उन सां हुब हुई जंहिंजे दिल में अल्लाह जी मौजूद हुई भाकुर पातई चुमियूं ॾिनईसि पेशानी ते चुमी चई कहिड़ो अमल कयो अथई जो ख़ुदा तोखे बख़्शे बि छॾियो महबूब बि करे छॾियो अखियुनि मां पाणी हारे चई मूंसां मूंखां न पुछ जंहिं रब हिदायत ॾिनी आहे उन रब खां पुछ त कहिड़े अमल ते तो मूंखे क़बूल करे छॾियो हुजे तवज्जो त उहो अमल ॾिसां जेको हुन कयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम तूर सीना जबल ते आयो या अल्लाह वो साॻियो ई माण्हू हो जंहिं ते तुंहिंजी वॾी कावड़ हुई बदकार हो ऐबदार हो खताकार हो उहो अॼु तुंहिंजो महबूब थी वियो कहिड़ी ॻाल्हि जे करे महबूब थियो अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ऐ मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम ऐ मूसा कलीमुल्लाह हिकड़े ॾींहुं हिन जी घरवारी ऐं हिन जो पाण में टक्कर थियो कंहिं ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ थियो घरवारी हिन खे वात मां वराए चयो तूं त जीअरो ई दोज़खी आहीं तूं मरंदे तोसां हिसाब कोन थींदो सिधो दोज़ख में वेंदे जेॾी महिल इहा ॻाल्हि ॿुधी ओॾी महिल नौजवान जी ज़ुबान आल मां हिकिड़ा लफ़्ज़ निकिता ज़ुबान आल सां रोई अखियुनि मां लुड़क हारे कावड़ जे बावजूद पंहिंजी घरवारी खे चई त का बि ॻाल्हि कान्हे केतिरो बि गुनहगार छो न आहियां केतिरो बि ऐबदार छो न आहियां पर रब जी रहमत खां मायूस कोन आहियां मुंहिंजे रब जी रहमत मुंहिंजे गुनाहनि खां मथे आहे
अल्लाह फरमाया ऐ मूसा कलीमुल्लाह इन गाल ते मां उनके बख्शे माफ करे छड़ो। कुरान भी फरमाए तो कुल इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह ला यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। जो सुभान अल्लाह। आए खताकारो, आए गुनाहगारो, आए बदकारो, आए बेदारो, कुल्लिया इबादी अल्लज़ीना अस्रफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। हज़रत इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह के पूछा गई आए गज़ाली बुधाए अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत केतरी है जी अल्लाह जी रहमत जो मिसाल ही है को नंढड़ो बार हो जाए बदन में बदल नंढड़ो बार हो जाए उन का बेताब थी जुबान बाहर निकरी रोई बुलबुलाए उन जे रोवण के दिसी अम्मा बेकरार थी वेंदी है फर्श ज़मीन ते गुनहगार रोईंदो आहे त अर्श बरी ते अल्लाह जी रहमत बेकरार थी वेंदी है। तुमको शिकवाए हमारा मुद्दा मिलता नहीं देने वाले को गिलाए है गदा मिलता नहीं बेनियाजी देख कर बंदे की कहता है करीम देने वाला देख से दस्ते दुआ मिलता नहीं। हज़रत इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह ने फरमाया तुम शिकवा करते हो शिकायत करते हो हमारी दुआ सुनने वाला नहीं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाता है मेरी दरबार में कोई रोने वाला नहीं मेरी दरबार में कोई आने वाला नहीं मेरी दरबार में कोई मांगने वाला नहीं मेरी दरबार में कोई दिल की आरज़ू और तमन्ना से सिद्के दिल से मांगने वाला नहीं मेरी दरबार से फरियाद ही है मेरी दरबार से आवाज ही है हल मिन मुस्तग़फ़िरिन अस्तग़फ़िर लह है कोई मांगने वाला देने वाला सुनने के लिए तैयार है कोई मांगने वाला सुनने वाला सुनने के लिए तैयार है कोई बेरोजगार आधी रात को ये निदा होती है कोई बेरोजगार आकर तहज्जुद में सर सजदे में रखकर मांगे मैं उसके लिए रोजी के 8 दरवाजे खोलने के लिए तैयार हूं। पर अचणो पवंदो अध रात जो आशिक के महबूब सा तन्हाई खपे बंदे के पंहिंजे महबूब अल्लाह सा तन्हाई में तहज्जुद जी नमाज खपे वरना हुआ सजो जान इबादत में गर्क हो जाए पर तन्हाई में न ईंदो तो मणिया न मिलंदस। तन्हाई जरूरी आ तहज्जुद जरूरी आ सालिहन जो तरीको आ जेको अधरा जो जागी पंहिंजे रब के भी याद करे अल्लाह अर्शे बरी ते मलाइकन में विच में वेही उनके खुदा भी याद पियो करे तहज्जुद करे त ॾिसो पढ़ी त ॾिसो ऐं अचो पंहिंजा अमल सुधारियो पंहिंजे बच्चन के कुरान जो हाफिज़ ऐं आलिम बनायो पंहिंजे पुटन के भले दुनिया पढ़ायो पर दीन भी जरूर पढ़ायो। मूं ॾिठो कहबतुल्लाह जे गिलाफ के मुझे वालिद साहब छो जो मुझो पी हाफिज भी आ आलिम भी आ मुझो उस्ताद भी आ हिफ्ज़ भी टीएसी पारा उन्हें वट कयम त खत्म बुखारी जो आखिरी दर्स भी बाबा मुखे पढ़ायो वडे जलसे में यो मुझो एजाज आ। मुझे छो त काबे जे गिलाफ के पकड़े इन पे रोनो जी नंढड़ो बार रोए ए जुबान ते ये लफ्ज अल्लाह मुझे बाबे के भी माफ कजा मुझे अम्मा के भी माफ कजा राजा जो सुभान अल्लाह मुझे ओडी भले दिल में किताब खुली पिया ज़हन जा सब किताब जेके याद हुआ सब खुली पिया
महसूस कयो त जे औलाद के इन्हनि हाफ़िज़ ऐं आलिम कयो अॼु काबे जे गिलाफ के पकड़े उन्हनि जी बख़्शिश जूं दुआऊं पियो घुरे जे बेदीन कना त दुआऊं घुरे इन करे पंहिंजे औलाद के दीनदार बनायो हाफ़िज़ बनायो आलिम बनायो कारी बनायो बुज़ुर्ग बनायो ये तव्हांजो समरो आहिनि टे शयूं कम ईंदियूं आहिनि सदके जारिया जेको तव्हां इल्म नाफ़े पढ़ियो ऐं ॿियनि खे पढ़ायो इहो तव्हांजे लाइ सदके जारिया आहे औलाद खे तव्हां इल्म पढ़ायो इहो बि तव्हांजे लाइ सदके जारिया आहे ऐं जेकर सदके जारिया जे लाइ पंहिंजे बच्चनि खे दीन पढ़ायो दीन सां बरकत मिलंदी रहमत मिलंदी आफ़ियत मिलंदी ख़ैरियत मिलंदी ऐं टे ॻाल्हियूं थो करे क़ुरान या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह वकूनू मा सादिकीन एक ईमान बी तकवा जो सच्चन जो साथ घणियूं शयूं एक ईमान ॿियो तकवा टियों सच्चन जो साथ ईमान मिलंदो तकवा जी दौलत सां तकवा मिलंदी सालिहन जी दौलत सां हाणे जे ॻाल्हियूं थो कयां त वरी तकीर वॾी थी वञे बनी इसराइल में जे दौर में हजरत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में हिकड़ी फाहिशा औरत हुई नंढी उम्र जी हसीन और जमील खूबसूरत खूबरू फाहिशा औरत हुई गंदगी में जिंदगी गुजारी पूरे महल्ले में उनजा वास्ता हुआ वो पैसा कमाईंदी हुई पैसनि ते ज़िना कंदी हुई ज़िना जो कम इर्तिकाब थींदो पो पैसा माण्हू ॾींदा पैसा गॾु करे पो हिकिड़ो हिन महल ठारायो उन महल जे विच में हिकिड़ो तख्त लॻाई उन तख्त ते हार जी श्रृंगार जी वेंजी तैयार थी उन तख्त ते वेहंदी हुई पो उन जा सभु शाइक़ीन उन जे भरिसां अची वेहंदा हुआ हेठि जेके पैसा ॾींदा उते वेहंदा हुआ हिकिड़े ॾींहुं को बुज़ुर्ग नौजवान मुसल्ले ते इबादत गुज़ार तहज्जुद गुज़ार ज़िक्र गुज़ार सामूं खां उन जे तख्त जे सामूं खां उन जी गली मां ईअं गुज़रियो त हिन अख खणी जो ईअं निहारियो त उन औरत ते नज़र पइजी वई उन फाहिशा ज़ालिम औरत ते जीअं हिन जी नज़र पई त बस उन जी सूरत उन जे दिमाग में छपजी वई उन जे ज़हन में छपजी वई बस इबादत करे त इबादत में मज़ो न अचे तिलावत करे तस्बीह करे तहलील करे नमाज़ू पढ़े तहज्जुद पढ़े पर कंहिं शइ में उनखे मज़ो न अचे हथा कि उन रोज़ा रखिया पर तॾहिं बि उन जे दिमाग मां न विसरे न पई विसरे तमाम बेज़ार थियो त मुंहिंजे ज़हन मां वञे छो कोन थी हिन पंहिंजो पाण खे सौबतूं ॾिनियूं तक ॾिनियूं पर पोइ हिन जे दिमाग मां न पे वञे पोइ हिकिड़े ॾींहुं हिन ॾिठो त दिमाग मां वञे हुअं ई कोन थी हर वक़्तु यादि थी अचे छो न पैसा गॾु करे उन सां कारो मुंहुं करे अचां हे नेक तहज्जुद गुज़ार नौजवान हिन पैसा गॾु कया उन जाइ ते पहुतो उन जाइ ते पहुची उनखे उहे पैसा ॾिनई जेके हू वठंदी हुई उन खां पोइ विहण ॾींदी हुई पोइ अचण ॾींदी हुई इन पैसा उहे जमा कया हाणे उन सां गॾु खट ते वेठो खट ते वेही वेठे 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 ओचितो हिन जी दिलि में ख़्यालु अची वियो त हेतिरी उमिरि इबादत में गुज़ारियमि अॼु हिन फाहिशा औरत ज़ालिम औरत सां वेठो आहियां मुंहिंजो रब जेको मुसल्ले ते मूंखे ॾिसंदो हो अॼु हिन खट ते मूंखे ॾिसी रहियो हूंदो बस झटको लॻो अखियुनि मां लुड़क ॻणु शुरू थी विया ऐं ॾकणु शुरू थी वियो ॾकणु शुरू थी वियो त माई चयसि त ख़ैर ताईं ॾकी छो थो घबराई छो थो इन जो बस मुंहिंजी तबियत ख़राब थी वई आहे मां वञणु थो चाहियां मां वञा थो चए वञी छो थो पैसा भरिया थी अजीब है अॼु ताईं को नौजवान ईअं कोन गुज़रियो जेको पैसा थो ॾे उहो फाहिश उहो पंहिंजी फाहिशत करे थो तूं भला पंहिंजो मक़सदु पूरो करे पोइ वञ हिन जो मां मक़सदु पूरो नथो करे सघां बस मूंखे इजाज़त ॾियो मां वञा थो जल्दी जुती पातई त मां बाम वञी किरां थो आम नौजवान है तू भी नौजवान है तो पैसा भरिया तू कंहिं मक़सद न आयो वञी छो थो
त हिन रोई करे चयो लुड़क जारी हुआ ची मूंखे रब जो ख़ौफ थो थे सजी हेतरी उम्र हेतरा साल मूं मुसल्ले ते गुज़ारिया अज तुंहिंजी खट ते गुज़ारिया पियो रब मुंहिंजो ॾिसी रहियो हूंदो अगर हिते अज़ाब अची वियो त मां मरी वेंदो जल्दी कर त मां माफ़ कर मूंखे मूं तोखे पैसा बख़्शे छॾिया हाणे वञा मूंखे ख़ुदा माफ़ करे छॾे ही वठी डोड़ पाती हिन त डोड़ पाती पर पोयां हिते बि इनकलाब अची चुको हो नौजवान जी सोहबत जी बरकत सां ॾाढियां त जो सुभान अल्लाह हो त डोड़ पाए भॼी वियो पर हिते इनकलाब अची वियो ही जो भागो त माई सोचण ते मजबूर थी वई जी अॼु ॾींहं ताईं ज़िंदगी में कॾहिं अहिड़ो माण्हू मिलियो कोन्हे अहिड़ो कॾहिं आयो कोन्हे हिन हेतिरा पैसा भरिया मूंसां गॾु वेठो तन्हाई बि हुई सभु कुझु हो पर हिन जी दिलि में एॾो ख़ौफ़ छो ऐं एॾी बुरी आहियां छा हिन खे पंहिंजी बुराई जो अहसास थियणु शुरू थी वियो एहसास शुरू थी वियो छो जो 3 मिनट 4 मिनट सालिह नौजवान सां वेठी त हिन जी दिल में भी बरकत ऐं मग़फ़िरत जा दर खुलण शुरू थी विया सुधरण जा दर शुरू थी विया सुधरण जा दर खुलण शुरू थी विया हिन सोचो त मां एतिरी बुरी आहियां छा जो ही 2 मिनट मूंसां न पियो वेहण चाहे मूं त सालनि जा साल ईअं गुज़ारे छॾिया मठी भगी नौजवान मिलियो उनके बा मां वरते नालो छा थई हुन नालो ॿुधाए किथे रहंदो आहीं फलाणी बस्ती में मुंहिंजा हथ कढाए हे नौजवान भागो हे वियो हलियो हे वरी वापस आई महल में वेही जी एतिरी बुरी आहियां त कुझु न कुझु मूंखे करणु खपे हाणे माफ़ी वठणु खपे कुझु सुधरणु खपे हिन छा कयो जो दर सभु बंदि कई पोइ हिन जे ज़हन में सोचो छा कयां हिन टाइम ते छा कयां सोचे 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 हिन चयो त वॾड़ा ॻाल्हियूं कंदा हा त रब राज़ी थींदो आहे सजदे जे सदके सजदन जे सदके रब राज़ी थी वेंदो आहे छो न पाक थी करे उन रब खे सजदो कयां जेको क़बूल करण वारो आहे जेको हर जाइ ते ॿुधण वारो आहे ला الغيب والشهادة هو الرحمن الرحيم बुधण वारो केर हर जाइ ते मौजूद केर गैब खे ॼाण वारो केर हर जाइ ते मौजूद केर रहमान ऐं रहीम केर सजदे में किरी सजदो करे रोई 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 सजदे मां उथी जी रब कयल करतूतन ते माफ़ी थी वठां आइंदे सुधरण जो वाइदो थी कयां खैर पोइ हिन जी दिल मुतमइन न थी नेठी ॿाहिरि निकिती चई त तौबा जो कहिड़ो रस्तो आहे ही वठी भागी सिधो सोचई त नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम मौजूद आहे छो न नबी जी दरबार में वञी अल्लाह खां माफ़ी वठी अचां ॿीहर कलमो पढ़ी अल्लाह खां माफ़ी वठी अचां हे भागी हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾे जंहिंमहिल डोड़ंदी हाणे छा कई पुराणा कपिड़ा उनजो हुस्न जमाल उनजो लिबास उनजी वज़ह सॼे माहौल में मशहूर हुई ऐं नामी गिरामी फाहिशा औरत हुई हर को नंढो वॾो उनखे सुञाणींदो हो ये बेहया औरत हुई खुदा जी लानत हुई इन औरत ते पर ये निकती तकड़ी तकड़ी पुराना लिबास पाए मथा एड़ो लिबास करे जो के सुनाने न सके सिधो हजरत मूसा अलैहिस्सलाम वट आई हजरत मूसा वट जब में पहुंची तो ओडीमल हजरत मूसा अलैहिस्सलाम बनी इस्राइल जे कौम के वाइज करे रहियो हो ये सामू अची बीठी एकड़ो नौजवान उनके जी त मुझो नालो हिया मूसा अलैहिस्सलाम के जो तो फलानी औरत सा मिलण आई आ तो वरी बुधाइण वारा कासिद के बेवकूफ होंदा बुधाइण वारा सही गाइड न करे सघंदा ऐं के वरी माण्हू मजलिस जे आदाब जे खिलाफ होंदा असां सां इन में भाकुर तो सब वॾा पाईंदो आहे पर मजलिस जे आदाब खां हू वाकिफ कोन होंदा हाणे हिकिड़े माण्हू खे वॾी भारी मथे ते पई हुजे असां जो साईं सलाम अलैकुम हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी
बाबा तू उनके चो त टाइम दे हियर भले ता वणो 10 मिनटन का पोता मतलब हिन विचारे ते बार हिन के छड त वजी बार खणी वणे कच हां एकड़े मथे ते बार हो जे असा वे 1 कलाक जी कचहरी कयोस मुनासिब आ एकड़ो मानू निंड में पिवा सवा निंड त सवा निंड में बुडो पिवा उनके चो त हिकड़ी त गाल बुध साईं हिकड़ी त गाल बुध असी तो शौक में बुकेरा शरीफ का आया आयो साईं मेहरबानी करे हिकड़ी गाल त बुध यो साईं सा मिलण जी कोशिश पियो करे साईं के तंग पियो करे मजलिस आदाब मजलिस का वाकिफ हुजण तमाम जरूरी है बहरहाल हिन नौजवान के चयो त हजरत मूसा के चयो त फलानी औरत तो सा मिलण आई है ताड़ भरी महफिल में फाहिशा औरत जे नाले केर जी जो साईं फलानी औरत तमा सा मिलण आई है तो साईं जे मुंह में छा रहंदो माण्हू सोचींदा न थी छो इहा माई साईं सां छो मिलण आई तैने अची ॾाढे ॿुधाए चई फलाणी माई आई हज़रत मूसा जलाल में अची वियो छा कम आहे हिन माई जो चईसि परे थी वञ मूसा तोखे ॾिसण बि बर्दाश्त नथो करे हिन वञी उनखे ॿुधायो त हज़रत मूसा चवे थो त तोखे ॾिसण बि बर्दाश्त नथो कयां धंधे जहिड़ी कर हल इहो त मायूस थी आई मायूस थी आऊं त आयुसि तौबा करण पर मूसा आऊं मन एॾी गंदी आहियां जो अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह मूसा ॻाल्हाइण बि बर्दाश्त नथो करे वेतर हिन के एहसास थियण शुरू थी वियो पोइ डोड़ी वरी घर आई ॾिठई त हाणे अकेली घर में आहियां अकेली ऐं हिकिड़ी ख़ादिमा आहे नौकरियाणी ऐं इहे माण्हू जिन सां तालुक आहे इहे मूंखे हिते अकेलो कोन छॾण ॾींदा हिते वेहण कोन ॾींदा छो न ॻोठ ही घर छॾे कंहिं ॿी जाइ ते हली वञा तौबा वारी ज़िंदगी गुज़ारे तौबा इस्तिग़फ़ार करे अमलन वारी नेक ज़िंदगी गुज़ारियां हीअ ॿुधा निकिती रस्ते में सोचे त किथां वञा न हिन जो भाउ न हिन जो पीउ बस औरत अकेली पोइ हिन सोचो त छो न उन नौजवान वटि वञा जंहिंजी सोहबत 3 मिंटनि जी सोहबत में तौबा इस्तिग़फ़ार जी चिणग मूंखे लॻी आहे वञा उन बस्ती में नालो त मूंखे यादि आहे वञा ओॾे वञी उन पाड़े में पहुची उन नौजवान जी पुछा कई फलाणे नाले सां हिते को आहे माण्हू चयो हा आहे फलाणो घर अथसि इहो साम्हूं घर अथसि वञ हे वई उन घर में अंदर औरतुनि खां पुछे त फलाणो नौजवान जी हा असांजो आहे उहो कमरे में अंदर इबादत इस्तिग़फ़ार कंदो आहे तस्बीह तहलील कंदो आहे पोइ हींअर कोन निकिरंदो कुझु तोखे इंतज़ारु करणो पवंदो जेतिरो इंतज़ारु करणो पवे कंदसि पर हू ॿाहिरि निकिरे त मां हुनजे हथ ते बैयत करे कलमो पढ़ां तौबा इस्तिग़फ़ार कयां हे नौजवान पंहिंजी इबादत करे ॿाहिरि निकितो हीअं न ॿार घर वारनि चयसि जल्दी कर ज़िक्र पूरो कर ॿाहिर का औरत आई आहे तोसां ॻाल्हाइण थी चाहे हिन नौजवान जल्दी ज़िक्र पूरो करे हीअं जो ॿाहिरि निकितो त उहा साॻी फाहिशा औरत दिल में सोचे त हिन मां मस मूं जान छॾाई वरी मुंहिंजे कंध में वरी मुंहिंजो ईमान खसण थी चाहे त अल्लाहु अकबर जो चई त ज़मीन ते वञी किरियो रूह परवास थी वियसि ही वफ़ात करे वियो घर वारनि जल्दी उनखे खयो सभु गमज़दा थी विया रोज राड़ो थी वियो हीअ बि हैरान थी वई त तौबा करण बि चाहियां मूसा जो दरवाज़ो बंदि नौजवान वटि आयसि त हीअ बि दरवाज़ो बंदि ऐं घर वारनि खे हाल हक़ीक़त सॼी न ॿुधाई पोइ घर वारनि चयो भला हीअं कयूं तो पे चयो त इन सां 2-3 ॾींहं गुज़रिया अगरि मूंखे निकाह में क़बूल करे त इन सां निकाह कयां हीअ त वफ़ात करे वियो पर हिन जो भाउ उन सां निकाह कंदीअ चयो हुन सां निकाह करण जे लाइ तयारु आहियां भले हुन खां पुछो पोइ हुन बुज़ुर्ग जे भाउ सां हुनजो निकाह थियो पोइ उन मां उनखे 7 पुट पैदा थिया जेके बनी इसराइल जा वॾा 7 वली गुज़रिया अगर ही तौबा इस्तिग़फ़ार न कयो त हिन जा पुट वली पैदा थिया आलिम वॾा बुज़ुर्ग बनी इसराइल जा वॾा वली पैदा थिया जेके हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा गुलाम हुआ वली पैदा थिया 7 वलियनि जी अमर तॾहिं बनी जॾहिं 2 मिंट कंहिं सालीअ जी सोहबत में गुज़ारी यारो वफ़ादारो ऐं मुसलमानो अचो हक़ जी जमात जे साथ जी सोहबत में गुज़ारियो जमीयत उलमा इस्लाम जे आलिमनि जी सोहबत में अचो जो साल साल जॾहिं असां हक़ जी जमात जो साथ ॾींदासूं दुखनि में असांजो साथ हुजे सुखनि में असांजो साथ हुजे सफ़र में असांजो साथ हुजे हज़र में असांजो साथ हुजे हर जाइ ते जेकॾहिं हक़ जी जमात जो साथ ॾिबो त इंशाअल्लाह हुन साथ जे सदके जन्नत में बि असांजो साथ बरक़रार हूंदो
इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम जो साथ दींदासूं, इन्हनि मदरसनि सां तामुन कंदासूं, इन्हनि मस्जिदुनि जो साथ ॾींदासूं, इन्हनि आलिमनि जो साथ ॾींदासूं। ऐं हर साल वांगुरु आईंदे साल भी हिन महफ़िल खे ईअं चमकाईंदासूं। हिन दफ़े चमकायो मूं जेको चयो अल्लाह से पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।